नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडोवालहेयार में खबर ॾींदा हलूं त टिंडोवालहेयार में ऑल सिंध ओड बरदारी पारां क़विता ओड जे मुबीना अगवा खिलाफ प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। रांझन ओड वकील ओड जी अॻवानी में ओड बरदारी जे माण्हुनि उब ॾारींदड़ नारा हंया कविता खे बाज़ियाब करण जो मुतालबो कयो वियो। इन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ओड बरदारी सां ज़ुल्म कयो पियो वञे। कश्मीर ज़िले मां मासूम 13 सालनि जी नींगरी खे ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे मज़हब हटायो वियो आहे, जेको असां सां सरासरी ज़ुल्म आहे। इन्हनि मुतालबो कयो त कविता ओड खे बिना देर बाज़ियाब कराए ओड बरदारी मां बेचैनी ख़त्म कई वञे। हिननि चिता ॾिनो आहे त असां सां इंसाफ़ न कयो वियो त ऑल ओड बरदारी प्लेटफॉर्म तां समूरे पाकिस्तान में तहरीक हलाई वेंदी। 7 क्लास जी असांजी न्याणी कविता जेका 8 मार्च ते स्कूल वञी रही हुई त उनखे अगवा कयूं, 5 ॼणा हुआ कार में खणी विया। उन पोइ बि हुननि बार इहो चयो त बाबा असीं वापसि करियूं था। नेठि हुनखे मुस्लमान करे छॾियो। ठीकु आहे, मुस्लमान कयो त पर हुनजी एज छा आहे? हुनजी एज आहे 17 साल जी। जॾहिं पाकिस्तान जे कानून में आहे त 13 साल जी उमिरि 18 साल जी उमिरि में उनखे मुस्लमान थिए, बालिग थिए उनखे। जॾहिं असांजी 13 साल जी नियाणी खे खणी उनखे अगवा करे विया ऐं जॾहिं उनखां पोइ वरी राति जो आया आहिनि उनजे घर में, उनखे घर खे बाहि ॾिनी अथनि ऐं चवंदे तव्हां टपड़ खणो ऐं तव्हां लॾे वञो, केस खणो, न त असीं तव्हांखे मारे छॾींदा। असां वज़ीर आला ऐं सभिनी खे चीफ जस्टिस खे गुज़ारिश करींदा असांजी नियाणी खे आज़ादु कयो वञे ऐं असांजे हिंदू नियाणियुनि खे तोहफ़ो ॾिनो वञे। असां आला इख्तियारनि खां अर्ज़ु था करियूं त असां तोहफ़ो ॾिनो वञे ऐं असांखे इंसाफ़ कयो वञे, कविता बाज़ियाब कराई वञे। नियाणियूं आहिनि जिन्हनि खे ज़बरदस्ती अगवा करे उन्हनि जो ज़ोरी मज़हब मटाए उन्हनि खे परणायो वञे थो, इहा गुंडागर्दी असांखे हाणे न बर्दाश्त करणी पवंदी। असांजो हीउ एहतजाजी मुज़ाहिरो हर सिटी खां, हर डिस्ट्रिक्ट खां, हर डिवीज़न खां वधंदो वञे पियो। असांजी नियाणी 8 मार्च खां अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। जेकॾहिं असांजी नियाणी जल्द से जल्द असांजी नियाणी बाज़ियाब न थींदी त असांजो एहतजाजी मुज़ाहिरो असां इन खे वधाईंदासीं। असीं CM सिंध हाउस ताईं वेंदासीं। जेका 8 मार्च ते अगवा थी आहे तंगवाणी तालको ज़िलो कश्मीर, ऐं जॾहिं त हू स्कूल वञी रही 5 हथियार बंदनि उन्हनि खे गिरफ़्तार करे अगवा करे ऐं ज़बरदस्ती मुस्लमान कयो आहे। मियां मिठू जेको भरचूंटी जो आहे उन वटि मुस्लमान करे ज़ोरी ज़बरदस्ती शादी कई अथसि ऐं अञा ताईं लिकाए वेठा आहिनि ऐं असांजी वाहिर केरु कोन थो करे। ऐं कल्ह ताज़ो हुनजे घर में बाहि ॾिनी अथनि, सॼो सामान सड़ी रख थी वियो आहे ऐं उन्हनि खे धमकी ॾिनी आहे त जेकॾहिं तव्हां केस में हथ न खणंदो तव्हांखे बि असां मारींदासीं, शूट कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।